माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारू अक्टूबर 2021 सिलसिलो शायरी शऊर पेश खिदमत आहे डॉक्टर आमिर गडाणी जो गज़ल आवाज़ साकिब अबड़ो। बुधो आ त मूं बिन रही कोन सघंदी, इहा बि ख़बर आ त चई कोन सघंदी। उहा पोपट जे रंगनि जहिड़ी छोकिरी असांजे अंदर मां डही कोन सघंदी। छुहण ॾियो असांखे गुलाबी बदन ते, हयाती या ॿीहर मिली कोन सघंदी। चवे थी त तोखे विसारे छॾींदसि, छरिया विछोड़ो सही कोन सघंदी। ज़माने जी पुरपेच राहुनि मथां हली आहे हेकल, हली कोन सघंदी। भले हूअ गुज़ारे असां बिन हयाती, ख़ुदा जो कसम आ खिली कोन सघंदी। ॿुधो आ त मूं बिन रही कोन सघंदी, इहा बि ख़बर आ त चई कोन सघंदी।